वायता प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदा से प्रालो टाउन कॉलोनी जे तरफ़ां गर्मी शदीद सबब मेन बस स्टॉप ते हीट स्टॉक कैंप लगाई वई। कैंप में प्रालो टाउन कमेटी जे तरफ़ां शहरनि ऐं मुसाफ़िरनि खे शरबत ऐं थधे पाणी जो अमल जारी है। प्रालो टाउन कमेटी जे चेयरमैन इंतज़ामिया पीरगोट सखर मेन रोड ते हीट स्टॉक कैंप कायम करे वरितियूं आहिनि। उन मौके ते टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त टाउन कमेटी जे मुलाज़िमनि टीम खे जस हुजणु घुरिजे। अहिड़े गर्मीअ में मुसाफ़िरनि शहरनि लाइ शरबत ऐं थधे पाणीअ जो बंदोबस्तु करे अवाम खे गर्मीअ खां बचायो वियो आहे। वाइसा प्रालो ते नवा आया तो मेहरबानी करे असां YouTube चैनल के सब्सक्राइब करे घंटी बटन पे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।